चांहि में संबोसा वोसा वरिता आहिनि चांहि में पीअंदासीं मज़ो। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल, केरु तयार? बाबा अलाए शुक्र अबिया करम। तबियत ठीकु? बाबा अलाए शुक्र। ॿार बच्चा ख़ुशि? अलाए शुक्र पूरा ख़ुशि हाँ यार, मुल्क की हालत ॾाढा ख़राबु आहे यार वाकई उहो त आहे ॾिसी वियो। अरे हा, साड़ियुनि जो अघु कोन थियो। बिल्कुलु टमाटो बि हाणे जेको पंहिंजे संजन जो लहे पियो उन जो अघु कोन थियो। कम आंदा हाणे धकु झल हाणे आबादी लहंदी आहे हुनजो रेट ई कोन थो थिए। कुझु कोन्हे रेट वेट का शइ कान्हे। खा खा हा बसि खाऊं था तूं खाईंदो तूं खा। ॿुधाई न, हा महांगाई तेल रोज़ रोज़ पियो चढ़े, नयूं नयूं तरमीमूं बि अचनि। अलाए मुल्क जो छा थींदो ॿुधाई। हाल ख़राबु थींदा हाणे। महांगाई चोट, अटो महांगो, खंडु महांगी, खंडु 220 रुपया बि हले। बिल्कुलु साईं ॾाढी महांगाई अथई। अटो ॾिस न, अटो 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 हींअर 120 130 किलो पियो हले। कणिक वरिती हुन सां 2200 रुपया माण्हू जे हिसाब। पर उहा ॻाल्हि त पंहिंजी जॻह ते। हा तूं आयो कंहिंसां मिलणी तूं संबोधो खणी खाई में वेही रहियो आहीं। गुलू आहीं तूं? गुलू आऊं किथे आहियां? कहिड़ो गुलू? भूरो भूरो गुलू तूं कोन्हे? किथे आऊं भूरो गुलू किथे आहियां? तूं केरु भाउ? अरे तूं आहीं केरु ईअं जी संबोधा खाइण न वेही रहियो? तव्हां पाण केरु? आऊं असगर आहियां, मुंहिंजो नालो असगर आहे। हा यार गुल्लू मुंहिंजो दोस्त आहे, फोन ते असांजी संगत आहे, ॾिठो कॾहिं मूं कोन्हे। तूं पता कीअं शुरू थी आहीं? न हुन मूंखे चयऊं ईंदो होटल ते न होटल ते ईंदे तूं पुछा न अच्छा बस संबोधा खणी शुरू थी आहीं। गुलू कोन न भाउ गुलू छाजो? न मां पोइ कजां ग़लती थी मूंखां। यार इहो कहिड़ो तरीक़ो आहे? बसि मां ग़लती थी मूं त न गुलू आहीं। हालत ॾिस भेण माण्हुनि जी। न बसि ग़लती अघनि जो ॿुधाए संबोधे खे चट करे महिरबानी महिरबानी। दुल्हन में अहिड़ा माण्हू पिया आहिनि